अस्सलाम वालेकुम। अॼु आहे फ्राइडे ऐं मंझंदि थी वई आहे। असां आया आहियूं हिते म्यूज़ियम ॾिसणु। सो हे आहे म्यूज़ियम जो ॿाहिरियों लुक। हा, इहो तारीख़ बि न आहे ॾिठो, त फस्ट टाइम आहे हिन जो बि त असांजो बि। सो असां ॾिसूं त छा था डिस्कवर कयूं असां हिते, ऐं शेयर करणु जहिड़ो छा छा आहे त उहो तव्हां सां बिल्कुलु शेयर कबो। हलंदी हल, मां त स्लो ई हलंदमि। हा, मां उहो बि ॾिठमि। सो असां टई ॼणा आहियूं हिते, तारिक, सुरहान ऐं मां। खजियूं ऐं वॾा वॾा पत्थर, हे रॉक्स रखियल आहिनि, ऐं किले जो मंज़र, ऐं मथे माशाल्लाह सऊदी अरब जो झंडो। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिते आहे रेस्टोरेंट, यकीनन। सो हे त यकीनन रात जे लाइ हूंदो, हिननि जो जेको बि आहे सिस्टम, जेका बि सेटिंग आहे इहा राति जी हूंदी। हिते त ॾींहं तते में एॾी गर्मी आहे जंहिंजी हद न आहे। पहिरियों हिते अचूं हा न, इहा 15 रियाल जी वारी न वठां, थोरी हिननि खां वठी वञा। हा, पर ख़ैर आहे। सो 2-3 फोटो कढ रहिया आहिनि। हे ॾिसो, पहिरीं मां परे खां सम्झो असली हिन, त मां थोरो ईअं झिझकियमि, पर हेतिरा ईअं छो बीठा हूंदा असली? न, परे ॾिठमि न हुतां, वेझो खां थोरी ॾिठमि। सो बुक कैफे में वञणो आहे त वञो। ओ पंहिंजो फ्लैश बंदि कर बाबा, मुंहिंजो ॿरे थो। हिन कैफ़े जो नालो आहे बुक कैफ़े। त असां हिते अंदरि अची वियासीं। हिते डिफरेंट आइसक्रीम्स आहिनि, ऐं बुक कैफ़े इन करे नालो आहे। हे हिननि जो सेटअप आहे, ऐं हे ॾिसो बुक कैफ़े। सॼनि शेल्व्स में किताब पिया आहिनि। ऑडर कयो जेसि ताईं त वेही पढ़ो, पोइ बि पढ़ो, तव्हांजी मर्ज़ी आहे। ऐं मथे जेके हिननि जा थाम पिया आहिनि न, ख़ैर हे वॾनि वॾनि में त मूंखे कोई इंट्रस्ट न आहे, पर नंढनि नंढनि में मूंखे इलाही इंट्रस्ट आहे। सो ॾाढो सुठो सेटअप आहे। अच्छा, हा तारीख़ हिकिड़ो मिंट। हे मूंखे एॾो वणियो, हिननि जा पुराणा हे दर ट्रेडिशनल, हिननि सां फ़ोटो बि कढाया अथऊं। मथां वरी काठ जा शेड, पूरो जेको आहे सॼा दुकान हितां गुज़री आया आहियूं। त इहो असांजा म्यूज़ियम जे अंदरि कोन विया आहियूं। असां सिर्फ़ु सर्च पिया कयूं कोई रेस्टोरेंट, छो त मानी जो टाइम थी वियो आहे, लंच टाइम, त कुझु खाई वठूं। ऊद लेते हैं, ऊद दिखा, बहुत महंगा है। बहुत महंगा है, बहुत महंगा है। 1000 रियाल होगा, ये छोटा शीशी 250 का है। माशाल्लाह, फिर भी एक असां रेस्टोरेंट ॻोल्हींदे ॻोल्हींदे अतुर जी दुकान ते आया आहियूं। सो किन जे लाइ मूंखे अतुर वठिणो आहे, त सोचां थी। ये देखना है मां, वो सुठो वधीक मूंखे न वणियो। कूल वाटर, हाँ, जो सेकंड नंबर पे जो दिखाया था ना, वो वाला। हिते ई अतुर जी दुकान ते ज़ाफ़रान जा भरिया पिया आहिनि। 220 रियाल लिखियल आहे, उहो अलाए छा। हे अतुर चमके थो, चेक कयो त ऊद डिफरेंट टुकरनि में। सो म्यूज़ियम त अञा परे आहे। सो असां हिते ई फ़िलहालु जेके आहे बिज़ी थी विया आहियूं। फाइनली असां हिकिड़े रेस्टोरेंट में आया आहियूं। मथे ॾिसो उठ जी पेंटिंग लॻियल आहे। हिते उठ जो मॉडल पूरे पंहिंजे लवाज़मात सां, छा बि एक्सेसरीज़ हूंदियूं आहिनि उठ जे मथां। ऐं माण्हू नमाज़ थो पढ़े वेठो, अरब सगोरो। ऐं मां ॾाढी ख़ुशि थियमि हिते रियल प्लांट ॾिसी। न त मां जाते वई आहियां हिन महिल ताईं आर्टिफिशियल प्लांट हूंदा आहिनि। सो रियल मनी प्लांट, मज़ो अची वियो। हीअ हे टेबल जितां हाणे 2 ॼणा उथी विया आहिनि, इन करे इहा अञा साफ़ु न कई वई आहे। असां रुॻो ऑक्यूपाई कई आहे, छो त अंदरि रुॻो इहा ई हिकिड़ी टेबल आहे। अच्छा, सो तारीख़ चयो त हुननि जो एसी ख़राबु आहे, त ॿाहिरि था हली विया आहियूं। ॿाहिरि बि गर्मी त आहे, पर हवा बि आहे घटि में घटि, ऐं अंदरि सिर्फ़ु गर्मी आहे। ऐं साफ़ु बि न आहे त। सो हीअ जाइ जिते असां वेठा आहियूं। अञा म्यूज़ियम में न विया आहियूं। घुमी फिरी अतुर वठी, उस में सैर करे हिते अची पहुता आहियूं नेठि फाइनली। हिन पासे बि इहो रियल प्लांट रखियलु आहे, ऐं हिन पासे बि रियल प्लांट रखियलु आहे। ऐं मुंहिंजी दिलि ख़ुशि थी आहे। हीअ ॾिसो, हीअ जेको अंदरि मनी प्लांट हुयो मथे, उन में भले केॾी हेठि आई आहे माशाल्लाह। इहा ई त ख़ूबसूरती हूंदी आहे हिन प्लांट जी।
हे ॾिसो न हे असां त खिले थो चए थो हुते जेको परियों जेको आहे साम्हूं हुते हिकिड़ा फुआरा आहिनि कीअं कयां हा हे चए थो हिते वञी फ़ोटो कढाईंदो मां चयो हा चए थो गर्मी एॾी आहे वरी हिते वञी फ़ोटो कढाईंदी मां बिल्कुलु कढाईंदासीं ऐं हे ॾिसो फाइनली शुक्र अल्हम्दुलिल्लाह हिननि इहे फुआरा हलाया थधा थधा पका त असां हाणे हिते वाक़ई मज़ो आहे ॾाढो सो माशाल्लाह शावरमा घुरायो आहे असां तारीख़ घुरायो आहे बर्गर ना न ओ पोइ हू छा आहे वो चिप्स है चिप्स आहिनि मां हुनखे बर्गर सम्झो ऐं मां एज़ अल्लाह अकबर एॾी बर्फ़ कर थी वियो अरे जल्दी पियो ना हींअर विधी अथई पियो हुजे गरम थी वञे भले सो हे चिप्स त वठो त पोइ ॾिसो त थधो आहे न हलो बसि वठूं था तारीख़ जी फरमाइश ते फरमाइश त ॾिसो वरी गरम बाहि जहिड़ो अटांडा हाँ वो ना चिप ही रखो जेसिताईं बर्फ़ पिघल बि त सही थी वेंदो सो फ्रेंच फ्राइज़ ऐं शावरमा सो इहा थोरी घणी एनर्जी हल्को फुल्को लंच आहे इहा असां एनर्जी सेव करे पंहिंजे अंदरि ऐं पोइ वेंदासीं म्यूज़ियम घुमणु म्यूज़ियम वारनि जी सजेशन इहा आहे त 2 कलाक पंहिंजो टाइम रखी अचो त माना तव्हां 2 कलाकनि में घुमी सघंदो सो फ़िलहालु असां एनर्जी था वठूं